लिहाज जूं सरहदूं बरकरार रख तो डल ज़फ़र ज़ईफ़ नाहे। पुट ही वारो छॾीस ॿीहर आयो न बेटा बबल वारा ॿुधंदे हलियो वञे थो। वञा थो पर यादि रखजो मां पंहिंजी हिन ॻाल्हि खां हिकु कदम बि पोइते न हटंदुसि पोइते। रोकण सां न मुड़ियो त मां छा कयां सुमल? अम्मा अदो ज़फ़र अकेलो आ, घणे वक्त खां पोइ आया आहियूं। को संगती साथी भी कोन तस, किथे को नुकसान न पहुचेस। इन लाइ त रोकियो मांस, पर जिद ते आहे, मुंहिंजो केड़ो वस। खुदा खैर करे अम्मा। अॼुकल्ह हक वठण भी मुसीबत बणजी वियो आ। अल्लाह निगहबान तस। अदो ज़फ़र रत्तर छा थो तोखे? सुमल भेण रिछ रहड़ ॾेई वियो आ। रिछ सोठल आयो झेड़ो थी पियो, धक लगी वियो अम्मा। अदा धक घणो त न लॻो आ न? घणो या थोरो लॻो त आहे न। छा इन चूंडड़ीअ सां डिॼी वेंदुसि? छॾे ज़फ़र ज़मीन केरु खणी वियो आ? इन ज़मीननि ते झेड़ा कंदड़ मौत झटे छॾिया, पर ज़मीनियूं साॻियूं इते जो इते पयल आहिनि। तुंहिंजो पीउ इमदाद खणी वियो भला? या तकरीर न कर अम्मा। अदा अम्मा सही आ, जमीन दौलत माल मिल्कियत अदा सब इते ही रहिजी वेंदी, पर माण्हू न रहंदा आहिनि। बुख कोन भरंदासीं ज़मीन खां सवाइ। अॼु ताईं भी सोडल खई पे खाधी न, हाणे न खई न खाधी त छा थी पियो? मांखे इहो तो ॿुधायो, तव्हांखे इहो केर पटियूं पढ़ाए वियो आ? अॻु न हुयुसि, हाणे आयूं। इज़त सां चविया त छॾियांसि आ मां, हाणे हटण मेणो आ। शाबस तो वरी छॾे आयुसि। ए फत ओ मां ॻाल्हि ॿुध, न छॾियांसां। ओ हिन कासिम मूंखे रोकियो, न चईसि छॾीसि, मामे जो पुटु थई। न त हिन महिल ताईं मां ॿुधी आ, ज़ोहर वारी निमाज़ खां अॻु में ज़फ़र जी जनाज़े निमाज़ पढ़जी वई। चई छा थो? कासिम खे इन लाइ घुरायोसीं छा त उन्हनि पारां वंगारूं वहे? चाची तूं महणो न ॾे, मां सोढल जे लाइ सोचां थो। हरकत में बरकत चङी ना है चाची। मां वांदुसि वंगार ज़फ़र सां, ऐं जेकॾहिं ज़फ़र न अञा ज़िद कयो त ख़ैस मालूम थी वेंदो त कासिम करंटा हारे या मारे। अबा न मुड़ंदी आ न मुड़ंदो जेसि ताईं चाह बुक जो मज़ो न चखंदो। बेहतर त आरामी न ईंदुसि ज़फ़र खे। अम्मा चहपुक छाजे लाइ? कुहाड़ीअ सां चीरे लूण मिर्च बुरकीदो मांस, लूण मिर्च बुरकीदो मांस। खुदा करे जे वरी इन सूमल जी सुरबट कन में पई त लत खोड़े सुम्ही पवंदे। तूं हाणे उहो सोढल न रहियो आहीं जेको हाकारींदो हो ऐं दुश्मन ते दामान कंदो हो। ऐं न सूमल तुंहिंजी सोच के संघर विझी छॾिया आहिनि। अम्मा मिठड़ी अम्मा, सूमल तो हुई मुंहिंजी आ न। ये ज़फ़र थोड़ी भी गड़बड़ कई न त पोइ ई सोढल ज़ोरी निकाह कंदी सूमल सां। हा खुदा करे ये ॾींहुं ॾिसां, बाक़ी मूंखे लॻे त कोन थो सोढल करे ॾेखारींदो साईं, दिलि जाए करे ॾेखारींदो साईं।
तूं पीते त ही सोठल पीते छो त मो सोठल जी सट दुश्मन जी निड़ीअ ते लत। यार हर दफ़े दादर सासी करे थो वञे एॾी ज़ुकाम मौला जो शान आ। वो वरी कीअं गोवर? असांजा हमराह मारे धक्की करे डॉक्टर खे छॾाए वियो आहे। FIR थी? हा FIR ना मालूमन ते सरदार कटराई आ। ना मालूम छो? सरदार जी मर्ज़ी आ, छा कयांसि? गोहर असां सरदार लाइ आयासीं। छा लाइ? जरगे लाइ। वयल आहे DSP साहब वटि, सभिनी सरदारनि जी गॾिजाणी आ। त औरतूं वापसि कंदा। असां नेक मर्दनि सां सलाह कई आहे गोहर। सलाह? हा, असीं बिरादरी जा जांठा जवान करे करे दादन ते चढ़ाई कंदासीं। दादन ते? हा गोवर, संदसि घरां ज़ोरी औरतूं आजूं कराईंदासीं। असांखे हिननि जरगनि जी बदनामी मंज़ूर न आहे। हाणे घणो थियो, पंहिंजी हिमत कंदासीं। पंहिंजी नमूनो ॾिस, हिम्मत थो करे। ॾेॾी ज़ुकाम मौला जो शान आ। गोहर जेको ॾिस ताना थो ॾे। ताना? हा, त तव्हां कहिड़ा मुड़ुस माण्हू आहियो? दादन खां औरतूं छॾाए कोन सघिया आहियो ऐं मोतबर थी था घुमो। माण्हू त इहो बि था चवनि पाण कुझु करे कोन सघियो, हाणे पुलिस थी तव्हांजा नंग वापसि कराए। अरे इहे ॻाल्हियूं मूंसां ऐं सरदार सां माण्हू कनि था। SP खे पुठी कीअं ॾिजे, सोचियो अथव? कमदार गोवर, सोचो अथऊं। असां अॼु हिन ॻाल्हि ते अमल कंदासीं। सरदार जी घाटी सर ॾिठी अथऊं। ॾिस न, अचो त पंहिंजे नक जी मेर धोई अचूं। अचो। मुनवर असांजे खानदान जो मुख्य माण्हू हो मेहरला ऐं मुंहिंजो भाउरनि जहिड़ो दोस्त शादमान। मां रियाज़त ऐं मुनवर खां सवाइ छोरो छिनो थी वियो आहियां। केर थी सघनि था? मूंखे मुंशी मेहार ते शक आहे, हुन चुर्च कई आहे। गॾिजी ॻोल्हिजे, मुंशी मेहार जे धागे में 2 माण्हू आहिनि। उहो त तोखे ॻोल्हणो आहे न मेहरला। मां बिल्कुलु ॻोल्हींदुसि, पर तव्हां सां गॾु। गॾु तोसां हुआ ऐं ॻोल्हणा बि तोखे आहिनि। कंदासीं, पर वधीक मेहरला ॼाणे थो। मां बि कुझु नथो ॼाणा फुरकान। मूंखे बि शक आहे। पक थी त पहिरियों मां हूंदुसि मुनवर ऐं रियाज़त जे कातलनि जे पेट में बस्ट हणण वारो। हलकड़ो न आहियां। पक थी न रहंदो मुंशी मेहार ऐं संदसि साथी। कहिड़ा साथी? पक खां सवाइ नाला खणण दुरुस्त न आहिनि फुरकान। साबित थींदे ई पूरा थी वेंदा। छा अहिल आहियो तव्हां? असां ॿियो न त कीअं? मुख्य माण्हू बची वियो। असां पूरी कोशिश कई, हयाती छॾे कोन वेंदो आहे। हा मुंशी, हयाती हूंदी आहे त माण्हू बम खां बची वेंदो आहे। सम्झां थो, जज़्बाती न थियो। इहो न बचे हा त भलो हो। कंहिं बि महल ख़तरनाक साबित थी सघे थो। हूंदो त ख़तरनाक साबित थींदो न। हुनजो कमु ॿिए नमूने तमामु करणो आहे। मौला जी मेहर सां। ॿिए नमूने कीअं? मुनवर जे भाउ फुरकान ऐं रियाज़त जे भाउ शादमान जा कन भरियो त ॿिन्हीअ खे मेहरुल्ला होटल ऐं प्लाट फबाइण लाइ क़तल कयो आहे। जे भितसि न त भोर थी वेंदो। मौला जी मेहर सां। कंवल, वॾे भाउ सां ईअं न ॻाल्हाइबो आहे। त पोइ कीअं ॻाल्हाइबो आहे? शक तो करे मूं ते? हुन अहिड़ी ॻाल्हि त कोन कई कंवल। संदसि ॻाल्हि मां शक जी बूए अचे पई। अम्मा ग़लतफ़हमी में आई तूं कंवल। न है ग़लतफ़हमी में वासी। मूं बि साॻी माउ जी थञ पीती आहे। साॻी माउ जी थञ वठण जो मतिलबु इहो त न आहे त तूं वॾे भाउ सां मुक़ाबिलो कर ऐं खेसि घटि वधि चओ। न चयो आहे घटि वधि अम्मा, सच चवणु घटि वधि नाहे। माण्हू ईअं नज़रुनि में किरी पवंदो आहे। हूअं वरी कहिड़े नज़रुनि में चढ़ियल आहियूं?
त जानवर वारी हैसियत। टीवी ड्रामा ॾिसी ॾिसी डायलॉग सिखी वई आ। थोरो हक़ीक़त खे बि ॾिसो कंवल। केड़ी भेण भाउ जे साम्हूं थी आ ॿुधाए। मां चवंदसि अम्मा, बेवाजिबिन मुसीबतुनि जी बठी मूंखे सिर वांगुरु पचाए रास करे छॾियो आ। मां न रहंदसि चवण खां। छा चवण खां न रहंदी आहे कमल? कुझु न, तू छो आयो आहीं हिते? कंवल कल्ह त जाइ ते अथई। नाहे कल्ह जाइ ते, हिनखे चयो हलियो वञे हितां, न अचे हेॾां। मां वञा थो कमल, ॾींदुसि। तव्हां आयो छा? हैसियत कहिड़ी आहे तव्हांजी? मुंहिंजी मर्ज़ी जे खिलाफ कंहिं ते चढ़ाई करे ॾिसो, हमलो कंदा मुड़िस और तूं छॾाईंदा। हिक हिक खे वरतुम न त न रहंदो हॾ न रहंदो गुॾ, मतबर थी विया आहिनि। मुंहिंजे हुक्म जा नाफ़रमान था थियनि सभई। बस माठ कर। ताखाने में बंदि कराए जेकॾहिं 7 ॾींहं सुकियूं मानियूं खारायामांव न त दिमाग़ ठिकाणे ते अची वेंदो। सरदार साईं, एॾा बि गरम न थियो। जो हथ रख त हथ सड़े ऐं ज़बान खोल त ज़बान सड़े। ऐं तव्हां फने खान थी पंहिंजी हलाईंदो। सभु को वॾो ऐं पंहिंजी हलाइण वारो वॾो हिकिड़ो ई हूंदो आहे, हिकिड़ो, सम्झो? असां कसो कम त न कयो आहे सरदार। बस कर। हाणे मां कुकुड़ जे चूज़े वांगुरु कल्ह पुटो आहीं, अॼु ज़बान करे वियो आहीं। या चोंब भॼी चूचू बंदि करे चईंदो आहे नालाइक। सरदार साईं, असल में असां बिरादरी जी इज़त लाइ था फतकूं। बाक़ी जेको तव्हांजो हुकुम सो सर अखियुनि ते। तो जहिड़ो माठीणो ऐं साफ़ दिलि इंसान उहो बि हिननि जे चंबे में अची वियो आहे। मां मामला पाणे निबेरींदुसि। आख़िर कॾहिं सरदार साईं? 15 तारीख़ ते संगार खान जी ओताक ते जिरगो आहे और तूं असांजे हवाले थींदियूं। हाणे तव्हां जेतिरो जल्द थिएव मुंहिंजी ओताक तां हलण जी कयो। जेकॾहिं मुंहिंजे बुत ते किवलियूं चढ़ियूं न त चूर चूर थी वेंदा, चूर चूर। हलो। अॼु अहिड़ो था वणो जो ईअं हथ चुमियाओ। तव्हां इन्हनि टूंड माण्हुनि खे मथे ते चाढ़े छॾियो आहे साईं। न चढ़ंदा हाणे जे साम्हूं थिया बि न त सड़जी वेंदा गुआरा, सड़जी। पोइ हिते रखीसि सरदार, सदको न वञाव। इहे तव्हांखे छा कंदा? हूं ॾेढिरी ऐं ज़ुकाम। हज़र सरदार। वे दादा न वे। सरदार इहो ॿुधायो त कीअं यादि कयो सरदार? जरगे जी तारीख़ मुक़रर थी आहे। कॾहिं? अॻे महीने जी 15 तारीख़ ते संघार खान वटि। कहीं तय कई? DSP वटि, असां सभिनी सरदार। मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधायो त कीअं तय कयो? जीअं तुंहिंजो चवणु हुयो और तूं जरगे में कीअं आणींदी? तव्हां खुटको न कयो। इहो मुंहिंजो मसइलो आहे त मां जरगे ताईं कीअं थो पहुचायां सोबे सलामतीअ सां। ऐं हा, सलामतीअ सां वापसि करणु जरगे वारनि जी ज़िमेवारी आहे। इहो खुटको न करे DSP ज़िम्मो खयो आहे। सरदार, उन खां पोइ बि कुझु थिए त पोइ असांजो छा? असांजो छो न वञे? साम रहियूं ऐं साम जे इज़त जो एहसास आहे मूं वटि पीरल। जॾहिं सलामतीअ सां वापसि थियूं त बसि सॼी उमिरि सामान जो ठीको खयो थी छा? ठीको नाहे सरदार, पर साख आहे मुंहिंजी, साख। जॾहिं तो वटि रहण या अचण जी करे
मथां न हथ खजे त पोइ बि चवण ठहे थो बाक़ी ॿियनि मामलनि में उलझनि था त असांजो छा? थोरो ज़माने जो बि सोचदा त न। सरदार, मूं पंहिंजे हवाले सां चयो आहे, पर जेकॾहिं मुंहिंजे करे उन्हनि जे मथां अज़ाब किरियो त पोइ तातन मौत आहे। मौत डरणो नाहे, नाहे डरणो। धनु जहिड़ो तो आहे बाबा न तव्हांजी दुआउनि सां धनु धमाली दिॾ कंदो अते रईस जी दुआ सां। चवां डीएसपी खे अरे माठ ख़बर न थई त बगन जी सट बघड़ जो झट। बगन डीएसपी मुंहिंजा थाम मानींदो आहे ओ न पर मुंहिंजो मतिलबु त मां हुनजा थाम मानींदोसि। डीसी ऐं एसपी साहब जो बि भोती रहियो आहियां। तॾहिं सदाईं नचंदो थो अते? सरदार खिलो न, फ़कीर वेहे जा मञे, वञण जो मक़सदु सम्झो था न। अॻ में वेहण सम्झाए। सोराब वटि मुंहिंजी मंगा शादी कई वेठो आहे, सा नथो ॾे। वठी था ॾियो या ॻाल्हाए धमाली फ़कीर एसपी साहब सां। न हीरल हिनखे वठी वञी सम्झायो त कंहिंखे धमकी ऐं कंहिंजी इज़त ते हमिलो करणु छा आहे। अरे हल अॻियां थी हल। थे थो या ॼ वठण घाटे वारो टंगो टाली करे खणी वञोसि, संदसि आवाज़ हिते ॿुधां। हीरल वठीस। अरे छॾियो मूंखे, छॾियो न त मां अहिड़ो ख़राबु कंदो छॾियो। पीढ़ीअ में अची धाणो ते छितो थियो आहे। इन धनु धमालीअ खे फोड़ी करे मूंखे माराइणो पवंदो। हाँ हाँ हू मुंहिंजो मासाता, तू हुनखे फोड़ी करे माराईंदे? हथ बुलाए ॾिसीस। धाणो धड़की आहे धड़की न आहे। हेॾे ओ धाणो भला ॿुध त सही, तू राज़ी आहीं छा? छा में? मूंखां तलाक वठण में। तोखे तलाक ॾियणी आहे त ॾे, बाक़ी चवंदे शर्म धार। लॻे थो त तूं पाण राज़ी आहीं। भला जे राज़ी आहीं त पोइ ॾे तलाक। ना यार राज़ी, बाक़ी धनु मासाता उनखे मारण न ॾींदीसैं। छो न इहो मतिलबु त तूं ख़ुशि आहीं? ठीकु आहे, मां बि ॿियो बंदोबस्तु थो कयां। खोड़ संग मिलंदा बंदोबस्तु करे थो वठां। का नई नवेली कामड़ी कुआर ताड़े थो वठां। पल्ले नमूनो ॾिस फाटल टंगणीअ जो, जेके नई नवेली कुआर मिलंदी। मर्द आहियां मर्द धाणो, खोड़ मिली वेंदियूं काहे कंध। और का ॾिसीस दंद काई चपन के लॻो हिन लाइ वरी खोड़। नारे जे खगे खे मिलंदा खोड़ संग। करे ॾेखारींदो साईं, न त इहो धनु हसन दरवेश जे कब्रिस्तान में हूंदो, या वरी तोखे तलाक ॾेई आजो थी आणींदुसि का नई नवेली हूर परी, तो जहिड़ी खखीअ खे उछलींदुसि ॿाहिरि ढेर ते वञी। करे बि ॾिस त धनु धमाली वांगुरु खट ते वेहारे छॾे। पाणी लाइ पियो सिक दे, धाणो खे तो धमकी ॾे। धाणो धड़किया नि धड़की न है। न रो सुमल, न सुजाए अखियूं। अल्लाह रहम कंदो। अम्मा अम्मा ब खीर खंड घर नफ़रत जी बाह में वकोड़जी विया आहिनि। अलाए छा थींदो, नतीजो तमामु ख़राब निकिरंदो। अम्मा अधु अकेलो आहे। अम्मा हीणनि जो हमरा अल्लाह हुआ। अम्मा हीणे संगे जी ॻाल्हि नाहे। फिकावत जो फट नासूर थींदो आहे, छुटंदो नाहे। सोडल के भी सोचणो घुर्जे न सुमल। उतां घुराए खणी घेरियो अथसि। अम्मा वो
सिर्फ़ सारा जो कम आ, सोडल जो डो ना है। छॾ हाणे, तॾहिं सोडल कुआड़ी आयसि, हथ जी रग वढिजी वई अथसि, डॉक्टर ॾे विया, छल ख़ैर थियसि। मञा थी, पर मचाइल पुफीअ जी आ मां। भला रब टारींदो मुसीबतूं, छा थी करे सघां। अम्मा अधे देर कई आ, वयो त सवेरा अची वेंदो, असीं दुआ ई करे था सघूं। केर आई बेवड़ा? में सोरा खुन थी वञाई छुरन सां। ओ छा थी ॾिसी? लॻिया थी या इन कुल्हो? न हलंदसि, हलाए बंदूक। आ चवाए तूं हलो क्या थी? वल न जीअरी खपी। मां चयो न, मां न हलंदसि, भली मारे छॾ। तुंहिंजो ॾोह कहिड़ो कयो अथऊं? तूं आई किथां जी भला? हयादारी न विञाए, और तूं ॾिसी तूं भभकियूं थो हणी। ओ हट परिया थी। ओ हलो क्या थी? आखिरी शिकार विञाइण सच्चाई न है। तो मैं हिम्मत की हली मुझी सुमन में हथ विझण जी सोठल जी सट हाथी हथों में चले। सुमल सुमल संभाल पांजो पाण खे। तो मां हिन लाश बणाए लालवा में लोड़े अचा। माण्हू मोकिले हाणे वार करे आजो तो थी। मामी घटिया में हूंदो आ हिन खे नथो छॾियां। भला ये बेहोश आ, किथे मरी न पवे। हाणे सियाणो तो थी, सब कुछ तो कयो आ। चाची खैर तो है ना? बाप रोकण सां बि न रुकियो। केर? सोढल। कुछ कहीं छा? बाप तू जफर जे घर वियो आ। ॿुधाए वियो आ छा? हाँ न, पुछो मांस त ईअं ई चई, ॾाढी नाफ़रमानी तो करे। प्लस ॾुखिया ॾींहं न ॾिसे, ताज़ो जहिड़ो वरी बि उन्हनि जे घर वियो आ। चाची, ओ मिठी चाची, तू न रो तू, मां ॾिसांसि तो। बाक़ी ज़फर खे एतिरी ताक़त कान्हे जो सोढल सां हटके। खेसि ख़बर आहे त कासिम करनि था, खारे या मारे। जी वञो पुटु, ॾाढो सुठो कयई जो अची वियो। अम्मा सुठो न थियो आ, न थियो आ सुठो। छा थियो आहे सोट? सोट उन्हनि जे घर में को घिरे पियो, को घर में घिरी सूमल खे खणे पियो ऐं खेसि रिपीटर जो धकु लॻो आ। सुमन खे? कंहिंखे ज़रूरत थी सोट? सुञाणे न सघियुसि, घिटी में पोयो वयोमांसि, घणई ॻोल्हियोमांसि, पुठियो बि टोड़ियोमांसि, अलाए केरु हो, पर पर मामी आ न,
उन मूं ॾांहुं सम्झो आहे त इहो सॼो कमु मूं कयो आहे। न न हा सोट, बाक़ी हिन सोठल खे मामी जी परवाह न आहे। जेको वणेसि वञी चए पके, न आहे मूंखे उनजी परवाह। बाक़ी मूंखे बाक़ी कहिड़ी गणती आहे? गणती आहे मूंखे, सूमल जो अलाए छा थियो। वेचारी रत ॾेई लुड़ी न पए, उनजी गणती आहे मूंखे।